नाला वठंदासीं त पोइ मथां राजी वञे। सभु मुंहिंजे लाइ मोहतरम, मुंहिंजा मौसम सभु इज़त लाइ सभिनीनि खे मां पहिरियां हिते अचण ते दिलि जे गहराइण सां भली कार चवां थो। सभु बहितरीनु दोस्त आहियो ऐं अॼोको जेको असांजो हीउ प्रोग्राम आहे इन जी असां आहियूं थोरो दीनी माण्हू, त हिन में असां पहिरियां तिलावत कलाम लाइ जुमन सां गॾु तिलावत अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। दोस्तों जीअं त ही अॼु जो जेको असांजो प्रोग्राम आहे उहो प्रोग्राम आहे इन बोर्ड मुतालिक़ जेका बोर्ड या बरसातूं जेके हिते हींअर सिंध सॼी खे ॿोड़े छॾियो अथनि, इहा पीपल्स पार्टी जी कारकिरदगी ते ॻाल्हाइणो आहे। ऐं असांखे जेके हिते पाण में दोस्त वेठा आहियूं हिते राय अमल हिकिड़ी राया ॾेई हिकिड़ो अहिड़ो माहौल ठाहियूं जीअं असां हिननि ग़रीबनि जी मदद करे सघूं। ॾिसो न इन में का बि हिकिड़ी तंज़ीम त माना कुझु बि नथी करे सघे। जीअं DC साहिबु हींअर हथारकी आहे ऐं हुन वटि सभु कुझु आहे, सिर्फ़ु हिकिड़ी तंज़ीम खे ॾिए पियो, उन्हनि खे ई फोकस करे पियो ऐं न की ॿियनि तंज़ीमनि खे बि सम्झे थो, न की कंहिं ॿिए माहौल में बि कंहिं आम माण्हू ताईं का को टैक्स नथो पहुचे, आम माण्हू ताईं न को राशन पहुचे थो। जिन्हनि ग़रीबनि जा घर किरी विया आहिनि या जिन्हनि जो नुक़सानु थियो आहे उन्हनि जो नुक़सानु पुछण वारो केरु कोन्हे। उन जे लाइ असांजी अॼु मीटिंग आहे। जेके बि दोस्त आहियो इन खे राया ॾियो त असांखे चुप करे वेहंदासीं त इहे PPR अॻे सिंध सॼी खाई विया आहिनि, जो हाणे बि असां चुप करे वेहंदासीं त जोही में कंहिंखे बि फ़ाइदो त कोन ॾींदा पर अञा वधीक नुक़सानु ॾींदा। उन जे लाइ अॼु असां इहो ई सोचियोसीं त मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जे दोस्तनि सां मुख़्तलिफ़ शयुनि रखंदड़ उन्हनि सां हिकिड़ी मुलाक़ात बि थिए, इहा शइ बि रखूं त असांखे छा करणु खपे। हाणे ॾिसो हिते जोही तालको सॼो ॿुॾो पियो आहे, पर हिते जेके राति जे अंधेरे में सभु कुझु टेंट खणी उन्हनि बंगलनि वारनि खे वञी ॾियनि था, पर मां सर्वी कई आहे, असां बि सॼे शहर सां असांजो वास्तो आहे, सॼे शहर में पिया था हलूं, पर हक़ीक़त इहा आहे त माना कंहिं बि ग़रीब मुतासिर माण्हू जी का बि मदद न थी आहे। त उन जे करे DC साहिबु जेको बि करे पियो त हू सिर्फ़ु मदद या पीपल्स पार्टी खे ख़ुशि करण जे लाइ करे पियो। उन जे लाइ असां अॼु जेके दोस्त हिते वेठा आहियूं, मां सभिनी दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां, तव्हांजा लख एहसान जो तव्हां अॼु असांजी हिन नंढड़ी काल ते हिते गॾु थिया आहियो ऐं गॾिजी करे को हिकिड़ो लाअमल ठाहींदासीं। मुंहिंजी राय इहा आहे त हिकिड़ो अहिड़ो लाअमल ठाहे हिकिड़ी एक्शन कमेटी मुक़ररु कई वञे। उहा एक्शन कमेटी जा के अहिड़ा ई दोस्त हुजनि जेके DC सां मिलनि, DC उन्हनि खे जेका कानूनी तरह सां आहे, कानूनी तरह सां रिलीफ उन्हनि खे ॾियणी आहे। रेवेन्यू जेका आहे, रेवेन्यू जा माण्हू जा असांजा ई रज़ाकार आहिनि, असां बि पंहिंजे वार्डनि में जिते बीठल आहियूं, जेके बि हींअर सभु उमेदवार वेठा आहियूं, असां पाण ई रज़ाकार आहिनि, हुननि सां गॾिजी पवंदासीं। गॾिजी करे असां जिन्हनि जा हक़ी घर किरिया आहिनि, जिन्हनि जो हक़ी नुक़सानु थियो आहे, जेके हक़ी मुतासिर थिया आहिनि, उन्हनि मुतासिरनि जी मदद करण जे लाइ असांखे जो नथो DC साहिबु असां सां अहिड़ी को बि तावन नथो करे त असां उहा एक्शन कमेटी जेका हिते हिकिड़ी ठाहींदासीं, उन एक्शन कमेटी में गॾिजी करे दोस्तनि जी राय सां उहा हिते हड़ताल जो ऐलान कंदी। उन में बुख हड़तालूं बि कंदासीं। उन में जीअं अॻु में पाणी जे लाइ असां हिकिड़ो कैंप हणी वेठासीं, ईअं कैंप बि हणी वेंदासीं ऐं उन में गॾिजी करे हिक ॿिए जी ताक़त थी ऐं हितां मज़लूम माण्हुनि जी मदद कराईंदासीं। ऐं DC खे इहा भुल आहे त मां जोई जे माण्हुनि खे बेमददगार बेसहारो छॾे ॾींदुसि, पर इहे सभु जेके
योद्धा वेठा आहिनि इहे उन्हनि जो सहारो थींदा ऐं वधीक तव्हां सभिनी दोस्तनि जी राय सां तव्हां हिकिड़े मुतबिक़ राह सां हिकु पोइ माहौल ठाहींदासीं ऐं सभई दोस्त दिलि खोले राय ॾिजो उन में इहो न थिए अदा बसि सावण खंड में बर ॻाल्हायो या इस्माइल ॻाल्हायो या घोटु ॻाल्हायो न सभई दोस्त पंहिंजी पंहिंजी राय ॾियो त असांखे छा करणु खपे हीअ वॾी जंग आहे हीअ वॾी जंग आहे हिननि ग़रीबनि सां गॾु पीअण जेका वॾी ॻाल्हि आहे अमीर सां सभु को वञी पीअंदो आहे हुनजी गाॾी ते चढ़ण लाइ पर ग़रीब सां गॾु पीअण हिकिड़ी वॾी जंग आहे इहा जंग असां चऊं था त इन जी जंग जी सभई दोस्त गॾिजी सरवाणी कंदासीं बहितर थींदी हाणे कहिड़े कहिड़े हेॾां